SKTV चैनल यानी सिंधी कच्छी चैनल में तव्हां सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि जो हार्दिक स्वागत आहे। तव्हांखे ॼाण ते ॾिनी वञे पई कि हिन दफ़े चेटीचंड श्री झूलेलाल जन्म महोत्सव 1 अप्रैल खां सॼे हिंदुस्तान में वॾे धूमधाम सां मल्हायो थो वञे, जॾहिं कि 10 अप्रैल 2024 जो श्री झूलेलाल जन्म महोत्सव हो। इन जे ई तहत हिंदुस्तान जी सिंगापुर सिटी चवण वारी गुड़गांव में भी अॼु 28 अप्रैल 2024 जो सेक्टर 21 ऐं 22 जे राधा कृष्ण मंदिर में चेटीचंड जो उत्सव वॾे धूमधाम सां मल्हायो वञे पियो, जंहिंजी हिकु रिपोर्ट तव्हांजे अॻियां मुंहिंजे द्वारा राष्ट्रीय संवाददाता कमल वर्धानीअ पेश करे रहियो आहे। जय झूलेलाल। टीकाराम लालवानी सेक्टर 14 में रहंदो है। अॼु असां झूलेलाल जो हर साल मल्हाईंदा आहियूं चेटीचंड जो पर्व। तव्हांजी संस्था जो छा नालो आहे दादा? तव्हांजी संस्था जो नालो छा आहे? सिंधी परिवार गुड़गांव। सिंधी परिवार गुड़गांव जी। त अॼु चेटीचंड एतिरनि ॾींहंनि खां पोइ छाजे लाइ हिते था मल्हायो पिया? असां छाकाणि त पंहिंजो नवरात्रनि खां पोइ जेको संडे ईंदो आहे उन ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। अच्छा उन ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, लेकिन हिन भेरे छाकाणि त 21 तारीख़ जो नेहरू स्टेडियम में प्रोग्राम हो। अच्छा। ॿिनि जॻह ते प्रोग्राम पाण में न थिए, इन करे हिकु जॻह लास्ट 21 तारीख़ हुते करिजे ऐं 28 तारीख़ हिते करिजे। गुड़गांव में घणा परिवार रहंदा आहिनि साईं? तक़रीबन 300 परिवार है। हे कहिड़ो स्थान आहे जिते तव्हां ये राधा कृष्ण मंदिर सेक्टर 31 है। त तव्हांजो छा झूलेलाल मंदिर हिते गुड़गांव में कान्हे? गुड़गांव में मंदिर कोन्हे। त हिन छा था प्रयास कयो पिया गुड़गांव निवासी? हुन जे लाइ असां गवर्नमेंट खे अप्लाई करे रखियो आहे, ज़मीन जीअं मिलंदी असां जीअं कि फ़ाइदे जीअं ज़मीन पंहिंजो गवर्नमेंट ॾिए थी, गवर्नमेंट खे अप्लाई कई आहे, उहो ज़मीन ॾींदी है न, लेकिन उनजा प्रयास तेज तव्हां कयो ऐं उन्हनि खे जीअं फंड उते ॾियणो पए त उहो फंड जी व्यवस्था आहे? हाँ, फंड जी व्यवस्था है। जय झूलेलाल। जय झूलेलाल। संगीत जो फ़ाइदो वठी था सघो। झूलेलाल साईं झूले ते वेठा आहिनि। असां वटि ॿाहिरि झूलेलाल मूर्तियुनि जी स्टॉल लॻल आहे। मुंहिंजो नालो तेजस्वी वर्धानी आहे। मुंहिंजो 11 साल का है। मां इलेक्शन ऑफिसर आहे। हाँ, बोल। मुझे प्यारा भाइयों और बहनों, जय झूलेलाल। वेरी गुड। लोकशाही में हर कैंडिडेट वोट ॾियण जा अधिकार आहे। जे तव्हां 18 साल जे आओ त इलेक्शन जे ॾींहुं पंहिंजे घर का बाहर
जरूर मोटटी हो। शाबाश। लोकशाही सरकार ठायो पंहिंजा योगदान ॾियो। धन्यवाद। जय झूलेलाल। थैंक यू। मास्टर वरदानी। मां कक्षा 4 में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे पापा जो नालो दिनेश कुमार लालवानी आहे। मुंहिंजी मम्मी जो नालो श्वेता लालवानी आहे। तव्हां सभी गुड़गांव निवासियों खे चेटीचंड जी लख लख वाधायूं। अॼु मां भगवती नावानी जो किरदार पेश कयां थी। भगवती नावानी ॾाढी मशहूर सिंधी गायिका हुई। भगवती नावानी इंटरनेशनल आर्टिस्ट भी हुई। भगवती नावानी सिंधी कोयल जे नाम सां मशहूर हुई। भगवती नावानी जी एक प्रस्तुति। लाल मुंजी पत रख दे भला झूलेलाल ओ लाल ये सिंध दिए सिंध वाला दिया सिंध टोपी अतरक वाला दिया तमाम सदा सिंधु जी चोली मारो रंग जी मिठड़ी बोली गली गली ऐ घर घर पूजन सिंधु मर जाना नारा नारा ये सिंध दिए सिंध वाला दिया सिंध टोपी अतरक वाला दिया ये सिंध दिए सिंध वाला दिया। तेजस वर्दानी, भव्या होतवानी। प्राइज दो प्राइज। अच्छा भव्या होतवानी। भव्या चलो है। द्रोण केसवानी। द्रोण केसवानी नहीं है। इनके बच्चे चलो अॼु असां गुरुग्राम जे सेक्टर 21-22 में आयल आहियूं, जिते चेटीचंड जो उत्सव ॾाढे धूमधाम सां मल्हायो थो वञे पियो। असां उन्हनि जे हिकु जेकी संस्था मल्हाए थी उन्हनि जे पदाधिकारीअ सां मां तव्हांखे मिलायां थो। उहो स्वयं ई तव्हांखे पंहिंजो परिचय ॾींदा। हा दादा। मां कमल केसवानी आहियां। हिते 13 सालनि खां रहां थो रिटायरमेंट खां पोइ। पहिरीं मां बॉर्डर सिक्योरिटी फोर्स में कमु कंदो हुयुमि। हाणे 13 सालनि खां असां सिंधी समाज लाइ जुड़ियल आहियूं ऐं असांजी 2 एसोसिएशन आहिनि, हिकु सिंधी वेलफेयर एसोसिएशन ऐं हिकिड़ो झूलेलाल मंदिर ट्रस्ट। त ॿिन्ही दादा तव्हां मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, चेटीचंड पर्व 10 अप्रैल जो हो, अॼु 28 अप्रैल थी रही आहे। एॾनि ॾींहंनि खां पोइ तव्हां हिते चेटीचंड पर्व मल्हायो था, हिन जो कारण छा? हिन जो कारण इहे आहे कि हिकिड़ो त असां जेको बि प्रोग्राम कंदा आहियूं हिते सभु IT बैंकिंग टेलीकॉम सेक्टर में आहिनि, त उहो अवेलेबल ख़ाली संडे ॾींहुं हूंदा आहिनि। हिकिड़ो त इहो आहे। ॿी ॻाल्हि आहे कि दिल्लीअ में घणा ई प्रोग्राम थींदा आहिनि, इन करे असां उन्हनि खे हिते जेके रहंदड़ आहिनि उन्हनि खे इनकरेज कंदा आहियूं कि उहे दिल्लीअ में बि मेलो वग़ैरह अटेंड कनि। त प्रोग्राम हिकिड़ो त पहिरीं जेके फास्टिंग जो पीरियड हुयो हा न, इन करे 17 तारीख़ ताईं न पिया करे सघो। पोइ 21 तारीख़ वरी मेलो हुयो नेहरू स्टेडियम में दिल्लीअ में, उहो उनजे करे न कयोसीं। अॼु 28 तारीख़ असां कयो हुयोसीं, छोकी तव्हांखे जीअं ॿुधायो कि दिल्लीअ जो जेके प्रोग्राम हुया उहे असां चाहींदा आहियूं कि उहे बि अटेंड करणु हितां जा सिंधी। धन्यवाद केसवानी साहब, तव्हांजो धन्यवाद। मां हिते मेंबर आहियां सिंधी सेल्फ एसोसिएशन गुड़गांव जो, और यहाँ पे 300 फैमिली से ज़्यादा हैं। और हर साल चेटीचंड के बाद जो भी नेक्स्ट संडे आता है उसके ऊपर ये सेलिब्रेट होता है, और इसके अंदर यंगस्टर भी आता है, बच्चे भी आते हैं, और हर तरह के प्रोग्राम कल्चरल वगैरह सारे। मनोज जी, वहाँ एक ॻाल्हि ॾिठी कि हिते सीनियर सिटीजन ॾाढो था कमु करनि पिया,
अच्छा, युवाओं की कोई टोली कान्हे छा जेके हिते अलग सां युवाओं कमु की भी है, बच्चों की भी है, सारी टोलियां हैं। और आज बच्चों ने बहुत अच्छे प्रोग्राम्स किए थे, छोटे छोटे बच्चों ने बहुत अच्छे प्रोग्राम किए थे। 4 साल से लेके 50 साल तक के, 60 साल तक के लोगों ने, सब ने प्रोग्राम में पार्टिसिपेट किया था और बहुत अच्छा इवेंट रहा। करीबन 400 फैमिलीज जो हैं गुड़गांव में हैं और सारी एक दूसरे से बहुत अच्छी इंटरकनेक्टेड है। धन्यवाद मनोज जी। तव्हांजो पर्सनल बिजनेस हिते छा आहे? असांजो स्कूल है गुड़गांव में, ऐं फैब्रिक जो कपिड़े जो कमु आहे। स्कूल जो छा नालो आहे? ज्योति पब्लिक।